بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وآله الطيبين الطاهرين المعصومين المظلومين المنتخبين المنتجبين. أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه. मुंहिंजा सामीन मोहतरम अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त मां तव्हांजे साम्हूं रसूल ख़ुदा जी मशहूर ऐं मारूफ़ हदीस पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे। इन हदीस मुबारक में अल्लाह जो रसूल असांखे ॿुधाइणु इहो थो चाहे त पूरी दुनिया में जिथे बि तव्हां ॾिसो ऐं हर इंसान जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त असां बहितरीन मंझां शुमार थियूं, असां बहितर माण्हुनि मंझां शुमार थियूं। त अल्लाह जो नबी असांखे ॿुधाइणु इहो थो चाहे त तव्हांखे अगरि तलाश करिणो आहे त बहितर माण्हू केरु आहे ऐं बहितर माण्हू इंसान कॾहिं बणिबो, त अचो रसूल ख़ुदा जी हदीस ते नज़र कयूं त रसूल ख़ुदा फ़रमाइनि था पिया ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान वअल्लमहु। तव्हां मंझां बहितरीन इंसान उहो आहे जेको क़ुर मजीद पाण बि पढ़े थो ऐं ॿियनि खे क़ुर मजीद पढ़ाए बि सही थो। इन हदीस जे मुतालिक़ ऐं ॿियूं हदीसूं बि ॾिसूं त असांजो पहिरियों इमाम हज़रत अली अलैहिस्सलाम फ़रमाइनि था पिया जेको बि शख़्स क़ुर मजीद खे कसरत सां पढ़ंदो रहंदो ऐं पढ़ंदे पढ़ंदे एतिरी क़ुर मजीद जी जॾहिं तिलावत कंदो जो तिलावत करण जे सबब सां, तिलावत करण जे बाइस सां उहो क़ुर जी बरकतूं रहमतूं उन इंसान जे खून में मख़लूत थी वेंदियूं। जॾहिं उन जी रहमतूं बरकतूं उन जे खून में मख़लूत थी वेंदियूं त अल्लाह तबारक व ताला उन जे जिस्म ते, उन जी रूह ते कॾहिं बि अज़ाब नाज़िल न कंदो। ऐं ॿिए मक़ाम ते रसूल ख़ुदा फ़रमाइनि था पिया जेको बि शख़्स क़ुर मजीद मंझां हर रोज़ 50 आयतुनि जी तिलावत कंदो त अल्लाह तबारक व ताला उन जा तमामु गुनाह माफ़ करे छॾींदो ऐं उन्हनि खां अलावा उन्हनि खे आख़िरत में जन्नत जी बशारत बि ॾिनी वेंदी। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।